सुल्तान पुट असां सां न सालार खान वारनि जो रवैयो सही आहे ऐं लही वरी गौर खान। चाचा जेकॾहिं हू असांखे नथा भाइनि असां वरी कहिड़ो उन्हनि खे अखियुनि ते रखी वेठा आहियूं। पुट हिन भेरे मूंसां वॾेरो तगियो ऐं गोहर बि विढ़ियो आहे। मां हॾनि जी मुठि केतिरो विढ़ंदुसि हिन सां। चाचा अॼु खां पोइ जेकॾहिं तुंहिंजो को बि नालो खणंदो न मां हुनजो जीअण जंजाल कंदुसि। जेको थियो सो थियो, हाणे कंहिंसां बि घटि कोन थींदी। घर में घिरी हुनजो मथो फाड़ींदासीं। न पुट न, ईअं न कजां। असां ग़रीब आहियूं ऐं ॿियो त वरी उन्हनि जी ॻोठ में वेठा आहियूं। चाचा तूं मुंहिंजी ॻाल्हि सम्झी छो नथो? हीउ ॻोठ साइण मेरो जो आहे, हिन सालार खान हिन नादर खान जो नाहे। पर उहा बि त उन्हनि जी भेण आहे न, रत जांगे ते बि वरी पवंदो आहे। भले हुजे, पर हाणे घटि कोन कंदासीं। न पुट ॾिस, जहिड़नि जूं ॻाल्हियूं न कर। असां ग़रीब आहियूं, असां वटि सैप न आहे। असां वटि एतिरी बि सैप न आहे जो मानी भोर खाई सघूं ऐं वरी जहिड़नि सां मोड़ियूं। चाचा मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, असां ग़रीब त ग़रीब ई सही, पर जॾहिं न मूं पंहिंजो पटको लाहे हथ में रखियो त इहो पूरो ॻोठ तोखे मां पले ॾेखारींदुसि। केर बि असां खां वधीक मोतबर न आहे। जेको बि हथु खणंदो न हुनजो पटको लथल हूंदो। सुल्तान पुट ॾिस, ईअं न कर। पाण खे वरी बि हिते ई रहणो आहे। ॾुख सुख में ग़मी पेशी में गॾु गुज़ारणो आहे। बसि बाबा, बुढ़ा चवंदा आहिनि न त दिल जी गुथी 100 चोटूं खाए। असां खां ग़लती थी वई। असां सोचियो ई कोन्हासीं त हाशिम वारा असांखे पोयां अची हमिलो कंदा। तव्हां त हरू भरू खणी मामणो मचायो। सदोरीअ खे 3 माण्हू आराम सां खणी अचनि हा। बसि अदा ग़लती थी वई, हाणे हथ मलण मां कहिड़ो फ़ाइदो? जेकॾहिं ग़लती थी वई त छा सदोरीअ खे छॾे ॾींदव? बाबा ॿियो छा कयूं? हाशिम जा 5 माण्हू ऐं असां सां खोड़ सारा माण्हू, उहो मुक़ाबिलो न करे सघियासीं। बाबा गोहर, पाण खे ताक़त नाहे आज़माइणी। दुश्मन जे चंबे मां पंहिंजे नंग खे आज़ाद कराइणो आहे। अदा त क्या सदोरी वञी धूड़ पाए। सदोरीअ जो पीउ राज़ी, भाउ राज़ी, असां छो पिया त पाण में विढ़ूं? असां छो था पिया पाण में विढ़ूं? अरे सदोरी असांजो नंग आहे, असांजे ॻोठ जी इज़त आहे। हाशिम ख़ान सुठो नथो पियो करे। नची फट ॾिनीमांसि, चिकट कढी छॾींदोसांसि। चिकट ची ची कंदो तंदो, ची ची। पर हाणे थींदो छा? असां भला छा कयूं ॿुधाए त सही न। सिर्फ़ 3 चालाक माण्हू सदोरीअ खे आराम सां खणी अची सघनि था। गोहर पुट, जेकॾहिं तूं सदोरीअ खे उतां वापसि आणे वे न त तूं ॻोठ जे साम्हूं हीरो सॾिबे, हीरो। पोइ ख़बर अथई छा थींदो? इहो सालार खान तोखे मेरूअ जो संग आसानीअ सां ॾेई छॾींदो। सम्झी वे न? बाबा असां खां वॾी ग़लती थी वई। बाबा परेशान थियण जी तव्हांखे का बि ज़रूरत कान्हे। 3 माण्हू सदोरीअ खे आराम सां खणी अची सघनि था। पोइ भला सलाह ॾे त इहे 3 माण्हू सदोरीअ खे कीअं खणी ईंदा? इहा तरकीब मां सालार खान जे साम्हूं रखंदुसि त हू छा थो चए। जेकॾहिं हुकुम कई त ॾियो बंभोर खे बाहियूं त पोइ सम्झ त ॾींदासीं हुननि खे चीभट। निकिरंदा चीकट, ची ची जा आवाज़ ॿुधंदे ची ची। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।